बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, खुसूसन पंहिंजे प्यारे पैगंबर आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अज इन जुमे में खुतबे जो उन्वान है उलमाए किराम जो मक़ाम अने मर्तबो अने ज़िम्मेदारियों। हिन धरती अने ज़मीन मथे अल्लाह जेतिरियूं पण क़ौमूं हलाए उन क़ौमे के सिधी वाट ॾेखारे ला करे हिदायत जो रस्तो ॾेखारे ला करे अल्लाह रब्बुल आलमीन हर दौर में ज़माने में नबीअ पैगंबर रसूल हलाया। क़ौम जर हद खां वधारे बिगड़ी वेंदी वई, क़ौम जर हद खां वधारे फिटी वेंदी वई, फिर अल्लाह रब्बुल आलमीन के नबीअ के अने रसूल के हलाए करे अने उन क़ौम के हिदायत जो रस्तो ॾेखारींदो हो। पोइ ई नबीअ जो सिलसिलो जेको आहे ई पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे ख़त्म थी वियो। पंहिंजा नबी, पंहिंजा रसूल हिन धरतीअ मथे, हिन काइनात जा आख़िरी नबी हुआ। क़यामत जे ॾींहं सुधी हिन धरतीअ मथे हाणे को पण नओं नबी न अचे वारो। त नबीअ जेको कमु कयो क़ौम खे सुधारे ला करे, क़ौम बिगड़ी, क़ौम फिटई, तंहिंखे सम्झाए ला करे नबी आया। पण जेकॾहिं हाणे नबीअ न ई अचे वारा त क़ौमूं अञा पण फिटंदियूं, क़ौमूं अञा पण बिगड़ंदियूं। त इन क़ौमे खे सुधारे ला करे केरु अचींदो? इन क़ौमे खे सम्झाए ला करे केरु पैदा थींदो? इन क़ौमे खे सच अने कूड़ में फ़र्क़ु केरु सम्झाईंदो? अल्लाह रब्बुल आलमीन तंहिंजो पण बंदोबस्तु कयईं। जे क़ौम इंसान धरतीअ मथे अचे तंहिंखे सम्झाए वारा माण्हू खपे, तंहिंखे सिधी वाट ॾेखारे वारा माण्हू खपे। नबीअ कीन अचींदा, पण नबीअ जा वारस अचींदा। नबीअ जा वारस उज कम कंदा जेको नबीअ कम कया। अने ई वारस केरु हूंदा? अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल उलमाउ वरसतुल अंबिया। ई उलमा, ई मौलवीअ, ई मौलाना जंहिं वटि पण इल्म हूंदो, ई नबीअ जा वारस हूंदा। अने नबीअ जरा दुनिया में जा वञे था तर कंहिंखे माल जो, मिल्कत जो वारस नथा बनाई। इन्नमा वरसुल इल्म, नबीअ पुठियां इल्म छॾे वञे था। अने उन इल्म के जेको हासिल कंदो, जेको इल्म हू सिखंदो, उन जो ऊज कम है जेको नबीअ जो कम हो। अने पांडियारियूं पंहिंजे पैगंबर, पंहिंजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हिन दुनिया में अचे खां पुठियां 1450 वरे गुज़री विया आहिनि। 1450 वरे पुठियां पण दीन ज़िंदा आहे। 1450 वरे पुठियां पण कलमो ज़िंदा आहे। 1450 वरे पण पुठियां मिंबर महराब आबाद आहिनि। मस्जिदूं अॼु पण पांग से गझे थियूं।
अज पण मिंबर मथा मेहराब मथा क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जो आवाज़ूं बुलंद थी थियूं। अज पण क़ुरान के सिखे वारा सिखाए वारा मौजूद आहिनि। ई एतिरे लाइ करे जे हिन दीन के क़यामत जे ॾींहं સુધી जिंदा रहणो आहे। अने हिन दीन के जिंदा रखे वारा, हिन कलमे के बचाए वारा, हिनी मुसल्ले के आबाद करे वारा, हिनी मिंबर के ज़ीनत ॾियण वारा, हिनी मस्जिद जे मुनारे मथा बांगू ॾियण वारा उलमा किराम हमेशा मौजूद रहिया आहिनि अने क़यामत जे ॾींहं સુધી मौजूद रहंदा। पाण पिंड अॼु जेकॾहिं हिकिड़े अल्लाह के मञे वारा आहियूं, पंहिंजो सर जेकॾहिं हिकिड़े अल्लाह के साम्हूं झुके थो, पंहिंजी मुआड़ जेकॾहिं काबतुल्लाह के साम्हूं आहे त उहा पण हिकिड़े मौलवीअ जी महिनत आहे। पूरो कयूं मौलवी। दुनिया जा ॿिया मौलवीअ कई के न कई, हिकिड़ो मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जेको करे वियो हुनजे अहसान खे पाण कॾहिं न भुली सघूं। पंहिंजी उहा हालत हुई जंहिंजे बारे में पाण सो आहे जे पाण पूरो हुआसीं। पच्छमाईअ के साम्हूं मोह करे हिकिड़े पग मथे उभी करे न पाण राम राम कंदा हुआसीं। तंहिंजी मुआड़ काबतुल्लाह के साम्हूं जंहिं कई उहो हिकिड़ो मौलवी हो। अने उहो वण, उहो तौहीद जो वण जेको हिन धरतीअ मथे पोखाणो, जंहिंजा फल अॼु पाण खियूं पिया, जंहिंजी छांईअ हेठि पाण वेठा आहियूं, उहो वण मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी पोखियो। उन वण के पुठियां पाणी जंहिं ॾिनो आहे, उन वण के जंहिं बचायो आहे, उहो पुठियां जेको मौलवी आया उहो आहे। न त दुनिया में कई अहिड़ियूं क़ौमूं आहिनि जंहिं वटि तौहीद आयो अने तौहीद वरी पाछो लॾे पण वियो। तौहीद वारा थिया, अल्लाह वारा थिया, 5 वारा 10 वारा 20 वारा 50 वारा, अने वरी शिरक में पाछा हलिया विया। कुला उन के संभाले वारो केर न हो, उन के पुठियां समझाए वारो केर न हो। पण अॼु पण तौहीद जे नाले मथे पाण कुर्बान थियूं था। पाण तौहीद जे नाले मथे पिंड जी जान ॾियण लाइ करे तयार आहियूं त इन मौलवी जी महिनत जेको पाण खे तौहीद में रखियो आहियूं। अल्लाह जो एहसान है, अल्लाह जो फज़ल है जे पाण तौहीद मथे आहियूं, पर इन जी महिनत पाण आहे। पंहिंजे मुल्क में जा, पंहिंजे माहौल में जा, पंहिंजी जमात में जा, पंहिंजे इलाके मां, पंहिंजी क़ौम मां आहिस्ता 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 उलमा जो जेको मक़ाम है, मर्तबो है, इज़त है, मान है, उहो ओछो थींदो वञे। उहो माण्हू जंहिंखे घरें पिन जी घरवारी पण न मंझंदी हुई, उहो मस्जिद में अची करे मौलवीअ मथे क़ाइदा खींचे थो। अहिड़ा माण्हू जंहिंखे कलमो पण न थींदो हुए, अहिड़ा माण्हू जंहिंखे ई पण ख़बर न हुए जे मुंहिंजो दीन कयो आहे, मुंहिंजो नबी कयो आहे, उहो माण्हू बेरा वेही करे मौलवी जूं गिलाऊं कंदा हुआ। अहिड़ा माण्हू जंहिंखे पाकाईअ जी, तहारत जी, सफ़ाई जी सुध पण न हुए, अहिड़ा माण्हू आलमे मथां जेकॾहिं ठठूरियूं कंदा हुआ त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो अफ़सोस करे जो मक़ाम है। ही आलम, ही उलमा आसमान जा जीअं तारा रहिया, ये ज़मीन जा तारा आहिनि। जैसे ही धरतीअ मथे आई, धरती खूबसूरत है, रात जो न्यारो जर चंद्रिया निकरें, तारा निकरें, केतिरो आसमान खूबसूरत वे थो। हिन धरतीअ मथे जैसे आलम हलें पिया, जैसे मौलवी मियाँ जी जिंदा आई, धरती सिंगारी पई है, धरती खूबसूरत है, अने ई जेकॾहिं खत्म थी विया त हीअ धरती सिंगार विगर थी वेंदी। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हो, इन्नल्लाह ला यक़बिदुल इल्म मिनल इबाद यंतज़िउहु। अल्लाह रब्बुल आलमीन
इन्नल्लाह या ला यंतज़िउल इल्म इंतिज़ाअन मिनन नास। अल्लाह रब्बुल आलमीन माण्हुनि जे सीने मां ई इल्म खे ख़त्म की न कंदो। जे अचानक माण्हू मणे वस्तु भुली वञे, अहिड़ो की न थींदो। वलाकिन यक़बिज़ुल इल्म बिक़ब्ज़िल उलमा। अल्लाह रब्बुल आलमीन धरतीअ मथां इल्म खे खणी लाहींदो। कीअं खणंदो? धरतीअ मथे आलिम ख़त्म थी वेंदा। फ़इज़ा लम युबक़ी आलिमन, धरतीअ मथे जर हिकिड़ो पण आलिम की न बचंदो, तर मणे जाहिल हूंदा। इत्तख़ज़ुन नास रुऊसन जुहाला, माण्हू जाहिल माण्हू खे पंहिंजो सरदार समझंदा। मुसले मथे जाहिलो बीह करे नमाज़ूं पढ़ाईंदा। वो जाहिल जंहिंखे कलमो न अचे उहो उथी करे तकरीरूं कंदा। अहिड़ो दौर अचींदो। फसुइलू फअफ्तू बिग़ैर इल्म, माण्हू उन खे मसला पुछंदा, उहो इल्म वग़ैर ईअं माण्हू खे जवाब ॾींदा। फवल्लू व अदल्लू, उहो पिंड पण गुमराह थींदा न, माण्हू खे पण गुमराह करे छॾींदा। ई तहिड़ा थींदो जहिड़े हिन धरतीअ मथे हिकिड़ो आलिम पण बाक़ी की न बचंदो। इन जी शान ऊंची है। अल्लाह रब्बुल आलमीन इन जी शान के ऊंची रखे, इन शान के को घटाए की न सघंदो। कंहिंजी खिल से, कंहिंजी मश्कीअ से, कंहिंजी ठठोलीअ से, कंहिंजे मज़ाक से आलिम जी शान घटे वारी न आहे। दुनिया वारा भले कीअं न समझे, दुनिया वारा भले मान ने इज्जत न ॾिए, पण मान उन रब ॾिने जंहिंजे हथ में मान आहे। अल्लाह फरमाए, यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। ईमान वारे के अल्लाह रब्बुल आलमीन काफ़िरन ऊंचा रखे हैं। हिकिड़ो काफ़िर न हिकिड़ो मुसलमान कॾहिं बराबर न थी सघे। मुसलमान हमेशा ऊंचो है। पाण इन्ही मुसलमान मिंजा पण अल्लाह रब्बुल आलमीन अमोक माण्हू खे ऊंचा करे छॾे। वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात, उहो माण्हू जंहिं वटि इल्म है, जेको इल्म वारा आहिनि, जंहिं वटि दीन जी तालीम है, जेको उलमा ने आलिम है, अल्लाह फरमाए तो उन जा ऊंचा दर्जा है। पां ईअं सम्झूं था हिकिड़ो मौलवी हिकिड़ो आलिम पां जहिड़ो जुए तो कोन है न। अल्लाह ताला सवाल करे तो, कुल हल यस्तविल लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन माण्हू खे पुछो, इन खे सवाल कयो जो करो उहो माण्हू जंहिं वटि इल्म है अने उहो माण्हू जेको जाहिल ऐं जंहिं वटि इल्म न आहे, उहो बराबर थी सघे न? कॾहिं न थी सघे। हिकिड़े पासे अंधारो है, ॿिए पासे रोशनी है। हिकिड़े पासे ऊंदाहो है, ॿिए पासे सोजरो है। ये कॾहिं पण बराबर न थी सघे। इल्म नूर है, इल्म नजर है, इल्म रोशनी है, इल्म साओ है, इल्म सोजरो है। अने जंहिं इंसान वटि ई इल्म है, वो नूर वारो, नजर वारो, साए वारो, सोजरे वारो है। इन जी शान ऊंची है। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा काकाई अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु। अने अब्दुल्ला बिन अब्बास को मामूली साहबी न हुआ। नबीअ जा काकाई पां खे पंहिंजे खानदान मथे केतिरो फ़ख्र वेठो, हुन खानदान मां आहियां, नबीअ जे खानदान मां हुआ। अने इल्म जो पिंड पण समंदर हुआ। कुरान जा मुफस्सिर हुआ, तफ़सीर कंदड़ हुआ। अने इल्म एतिरो हो, इल्म एतिरो हो जे निंढी ॼमार हुई पण उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्ही वटां सलाह पुछंदा हुआ। निंढी ॼमार में उमर न एतिरी, पर उमर बिन ख़त्ताब जहिड़ा जर्नेल साहबी, अज़ीम ने वॾा साहबी अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु के राय ने मशवरो पुछंदा हुआ। कुला एतिरे लाइ करे जो अब्दुल्ला बिन अब्बास वटि उमर न वई, अब्दुल्ला बिन अब्बास वटि इल्म हो।
वो अब्दुल्ला बिन अब्बास हिकिड़े जनाज़ जी नमाज़ में शिरकत कई था, जनाज़ जी नमाज़ पढ़नि था। जहिड़ा नमाज़ पढ़ी लाथो त ॿिया हिकिड़ा सहाबी ज़ैद बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु, बुज़ुर्ग सहाबी आहिनि, ॼमार वॾी थी वई आहे, पोड़ा न पीरसन थी रहिया आहिनि, जनाज़े जी नमाज़ में ऊ पण आया हुआ। जहिड़ा जनाज़ जी नमाज़ पढ़ी लाथो तेरा ज़ैद बिन साबित जो जेको खच्चर हो, वो खच्चर माड़ो पाडे आया ने विहारियो, जिन मथे ज़ैद बिन साबित खे असीं चाढ़ियूं त अब्दुल्ला बिन अब्बास दौड़ कढी ने मुआर जरे लाथो। मुआर जरे लाथो त ज़ैद बिन साबित चवनि था, खल या इब्न अम्मी रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा काका या ऐं मुआर खे छॾे ॾियो, ॿिया ढिग माड़ो रहिया पिंड ई मुआर पाड़ींदा। पाण साम्हूं जेको साहबी है, वॾो बुज़ुर्ग है, इल्म वारो है, आलिम है, तेरा अब्दुल्ला बिन अब्बास चवता, हा कदा उमिरना अन नफ़अल बि उलमाइना, असांखे ईअं जो हुकुम मिलियो है जो असीं असांजे आलिम जी हीअं जी इज़त कयूं। खच्चर मथे विहारीं था अने पिंड जेको आहे उनजी मुआर पाड़ी था न, घर के साम्हूं कोठे वञनि था। उन खच्चर के पाड़ींदल को मामूली इंसान न अब्दुल्ला बिन अब्बास है, पण हिकिड़े आलिम जी इज़त एडी ऊ पण कई था। पाण ॾिसूं था अक्सर माण्हू जिते ॿ चार माण्हू भेरा थी त मौलवी जी गिला चालू थी वञे। आउं नथो चवां मौलवी माड़े फ़रिश्ता आहियूं, असीं फ़रिश्ता न आहियूं, इंसान आहियूं। इंसान वटा भुल थी थी, ख़ता थी थी, ग़लती थी थी, इंसान ग़लती जो पुतलो है। पण जहिड़ा ई ग़लतियूं जेको कंहिं हिकिड़े आलिम वटा थई वे, कंहिं हिकिड़े मौलवी वटा मियाँ जी वटा भुल थई वे, अने पाण मिणी मौलवी के टोटल कीअं समझी लायूं, ई ग़लति है। अने पंहिंजो इस्लाम त ई ॾसे थो जे आ वटि कंहिं माण्हूअ जो को पण ऐब जेकॾहिं हुए, को ग़लती आंट हुए, उनखे पधर ई न कयो, उन मथां पर्दो विझो, अल्लाह ताला आने ऐब मथां पर्दो विझी छॾींदो। चाहे मौलवी कोन है, खाई पी लहर के सुता पिया आहिनि, लहरी कई पे कीअं न, ये लहर ईअं न आहे जुड़ई, ईअं जे लहर जुड़ंदी हुई त मड़े लहर करे लाई। ये लहर जेको है ये ॾुखई है, उबराणे पगे कंधे मथे हलणो है। पुछो इन्हीं मौलवीअ खे, कई इन जा जनाज़ा आकाम जा निकिरी विया हूंदा, नी मोह पण कीन ॾिठो हूंदो। संगावतीअ जा, कुटुंबे ने कबीले जा कई अहिड़ा इंसान जेको दुनिया मां गुज़ारे विया, इन खे 4-4 महीना 6-6 महीना ख़बर पण की न पई हूंदी। पाछा अची करे उनजे कबर मथां आटो कयो न, उनजो मोह कीन ॾिसी सघिया हूंदा। पुछो इन्हीं मौलवीअ खे, कई इन जे कुटुंब में कबीले में आकाए में घोट थिया हूंदा, मोड़ ॿधो हूंदो, इन घोटे खे कीन मिली सघिया हूंदा। पुछो इन्हीं खे, इन्हीं कई रातियूं अहिड़ियूं गुज़ारियो हूंदो, कई रातूं अहिड़ियूं गुज़ारियो हूंदो जे पेट में हिकिड़ो अनाज जो कण पण कीन वियो हूंदो। पंहिंजी चांहि जराक मोरी थी वञे, जराक मिठी थी वञे, जराक पतरी थी वञे त गारी जो वारो कयूं था। हिनी मौलवी 12 वर चांहि विघर कटियो है। ऊ चोखा, ऊ ॾार जेको पाण हिकिड़ो टाइम खयो त ॿियो टाइम पाण खे मोह पण न ॾे। ई 12 वर 13 वर ॿ टाइम ॾार ने चोखा, तंहिंखां सवाइ ॿई को वस्तु ज न। मासूम बच्चा 8-9 वरें जा माइतरे खां लमा
कितक भित में मोह हणी रोए पिया, कितक खूण में लिकी रोए पिया, कितक रात वेही रोए पिया, निंद्र नथी अचे जे मुंहिंजी माउ मूंखे यादि पए थी, मुंहिंजो पे मूंखे यादि पए थो, मुंहिंजा भाउ मूंखे यादि पए था, मुंहिंजी आका मूंखे यादि पए, रुई रुई अखी रतियूं थी रहे, रुई रुई मोह जेको आहे सुजी पे, इन हालत में जिंदगी गुज़ारे अने आट मौलवी बनी आया आहीं अने एतिरे लाइ करे आया आहीं जंहिं इज़त कयो गारी न ॾियो। पाण कोन सम्झियो आहे, सॼी जमात हर जगह जी हालत इहा आहे जे मौलवीअ खे पाण पग जो जुतो सम्झूं था। जेको क़ौम पिंड जे आलमे जी इज़त न करे, अल्लाह रब्बुल आलमीन उन क़ौम खे कॾहिं इज़त नथो ॾिए। मौलवी अब्दुर रहीम पच्छमी रहमहुल्लाह उन जरा तौहीद जी शुरूआत कयूं त ॾुख उन मथे पण आया हुआ, पण हेतिरो तौहीद जेको फैलियो, हेतिरा इलाइक़ा जेको मुसलमान थिया तौहीद वारा, त एतिरे लाइ करे जे पंहिंजा माण्हू पंहिंजा जेको वड़ियल हुआ उहो बेठ ॿधी बेरा उभी रहिया हुआ। अॼु हिकिड़ो मौलाना अब्दुर रहीम पच्छमी सॼे मुल्क खे सुधारे वियो, 200 मौलवी कीअं नथो थिए। ही मौलवी भले मौलाना अब्दुर रहीम पच्छमी न बनी सघे, उहो त अल्लाह जो हिकिड़ो मौजो आहे, उहो केरु थी सघे, पण जेकॾहिं हिनी मौलवी खे पाण सपोर्ट कयूं, पाण साथ ॾियूं त ही पण मुल्क खे बदलाए सघनि था। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमहुल्लाह खे जमात उहो मिलई हुई जे सॼे भाउ मां भाउ हथ कढी लाथे, मौलाना अब्दुर रहीम पच्छमी मां हथ न कढे। पाण में को अहिड़ो आहे? मौलाना अब्दुर रहीम पच्छमी वेंदा रहे, 10-15 ॾींहं थी वञे त यानो खत हलाए या नियापो हलाए, मौलाना पाछा वरी चओ असांखे सुख नथो अचे। पाण में एॾी मोहबत आहे। मौलाना जेल में पूरल हुए, सुबुह जो यहाँ वञे, ॾींहुं सॼो माण्हू ॿार वेही वेही नियारी नियारी सांझी जो पाछा वरी अचे, पाण में एॾी मोहबत आहे। सॻो पुत्र जरा मौलाना जो बाइकाट करे जे मौलाना अब्दुर रहीम पच्छमी वटि केरु न वञे, ऐं बाइकाट कयां थो, तर सॼी मां ने पे उनजो सलाम न जलिए जे असां तोजो बाइकाट करे छॾियो आहे, तो मौलाना अब्दुर रहीम पच्छमी जो बाइकाट कये। पाण मां को आहे जंहिं कंहिं आलम लाइ करे, कंहिं मौलवीअ लाइ करे, कंहिं मियाँ जे लाइ करे पंहिंजे माइत्र मां पुत्र मां हथ कढे? न, पाण उहो आहियूं जे पंहिंजो मौलवी मियाँ जी पंहिंजे बचे खे जेकॾहिं हकल ॾेई ॾाए करे चंबो हणी लाए त मां ने भेण जूं पाण धारी ॾिनो गुस्सो न था। केॾा पाण खे इज़त मिलंदी, केॾा पाण खे मान मिलंदो। हिन दुनिया मथे धरतीअ मथे उहो क़ौमूं हमेशह आबाद रहियूं आहिनि जंहिं पिन जे आलमे खे साथ ॾिनो आहे। इब्न असाकिर रहमहुल्लाह वॾा आलिम आहिनि, वॾा इमाम आहिनि, हू चवंदा हुआ लुहूमुल उलमाई मस्मूमतुन मस्मूमतुन, लुहूमुल उलमाई मस्मूमतुन। ई उलमा जेको रहिया, ई मौलवीअ जेको रहिया, इन जो गोश्त जेको आहे ई ॿोरो ज़हर वारो आहे, इन में ज़हर भरियल आहे। ज़हर भरियल जो मतिलबु कहिड़ो आहे? पाण जर कंहिं मुसलमान भाउ जी गिला कयूं था न त अल्लाह फरमाए थो जे ऐं उनजो गोश्त खयो था। कंहिंजी गिला करणी, कंहिंजी गीबत करणी, मोल भाउ जो गोश्त खणो थियो। इब्न असाकिर चवनि था जे जेको इंसान कंहिं मुसलमान जी गिला करे त सम्झी लायो उन मोल भाउ जो गोश्त खाए पियो, अने जेको मौलवी जी गिला करे सम्झी लायो मोल भाउ जो ज़हर वारो गोश्त खाए पियो। इनखे नुक़सान थींदो, फ़ाइदो कॾहिं की न थींदो। पाण मिणी वटा थी एतिरो पाण सपोर्ट कयूं, पाण साथ ॾियूं, पाण जमात बनो, पाण अॻियां वधो, पाण हिक ॿिए जा ख़ैर खां बनो। ही पाण मिणी जी ज़िम्मेदारी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन आलमे जी इज़त खे वधाए, मान मर्तबो ऊंचो ॾिने त पाण पण उन खे मान ऐं मर्तबो ॾियूं। अल्लाह रब्बुल आलमीन त पिंड जे नाले बिरो उलमा जो नालो ज़िक्र कयईं, शहीद अल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हु वल मलाइकतु व उलुल इल्म।
तौहीद जी गवाही जे अल्लाह खां सिवा ॿियो केरु पण न आहे, इहा गवाही अल्लाह ताला ॾे थो। अल्लाह जा मलाइक पण इहा गवाही ॾियनि था, अने जेको इल्म वारा आहिनि, जेको उलमा आहिनि, उहे पण गवाही ॾियनि था। त ही त उहो इंसान आहिनि जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन मलाइक ऐं संदे पिंड जे नाले सां जोड़े छॾियईं। ही उलमा, ही हिन मीनारनि जी ज़ीनत आहिनि, मस्ते जो सिंगार आहिनि, मुसलनि जी ख़ूबसूरती आहिनि। ई जेकॾहिं ख़तम थी विया त पाण वीरान थी वेंदासीं। अॼु पाण वटि क़दर एतिरे लाइ करे न आहे जे मौलवी वधी विया आहिनि। हिकिड़ो मौलवी जेकॾहिं 8,000 पगार नथो अचे त ॿियो 7 मथे असांखे मिली वेंदो। ही अल्लाह जी नेमत आहे जंहिंजी पाण बेक़दरी कयूं पिया। हेतिरो इल्म अल्लाह ताला पंहिंजे मुल्क खे ॾिने जे पंहिंजी हर मस्जिद में पांखे 3-4 आलिम मिली वञे, हिकिड़ो नमाज़ पढ़ाईंदड़ न वई त ॿियो मिली वञे, जनाज़े मथे पाण वञो त 10-15 मौलवियो पावे, हिकिड़ो न त ॿियो पढ़ाइण लाइ करे पांखे मिली वञे। ई अल्लाह जी नेमत आहे, अल्लाह जो फज़ल ने अहसान आहे पाण मथे। न त हिन ई इलाइक़े में अॼु खां 100 वर पहिला अहिड़ा कई जनाज़ा थिया आहिनि जे माण्हू नमाज़ पढ़े विगर उन खे ॾटे छॾियो आहियो। जनाज़ो पढ़ाए वारो को माण्हू उन खे न ते मिलियो। क्या आयो इल्म, क्या आयो मौलवी, क्या आयो मियाँ जी, के ख़बर जेकी न हूंदी वे करो थिए। अॼु पाण वटि इल्म वधियो आहे। अॼु पंहिंजा आम जेको माण्हू उन खे पण ख़बर आहे हलाल आहे, हराम आहे, सही आहे, ग़लति आहे। साहबा किराम जूं ॻाल्हियूं, नबी जूं ॻाल्हियूं, साहबा जा वाक़िया ई मन पांखे यादि थिया आहिनि। मौलवी मिंबर मथे को पण ॻाल्हि करे पांखे मांदे ई ख़बर हुई त ही वाक़ियो मां त मूं सो आहे, आंखे सुणायो कंहिं इन मौलवी मिंबर मथे उभी करे आंखे सुणाए। बांग कीअं ॾियणा जे पांखे मौलवीअ सिखाए आहिनि, तकबीर कीअं हणा जे पांखे मौलवीअ सिखाए आहिनि, नमाज़ में कुरो पढ़ा जे पांखे मौलवीअ सिखाए आहिनि, तारत कीअं करा जे पांखे मौलवीअ सिखाए आहिनि, ज़कात कीअं ॾियणा जे पांखे मौलवीअ सिखाए आहिनि, हज कीअं करा जे पांखे मौलवीअ सिखाए आहिनि। अने पाण उन्ही जी मौलवी खे बुरो भलो सम्झूं था। कढी विझो मुल्क में जा, कढी विझो मुआशरे मां हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ो महीनो मौलवीअ खे, त पांखे ख़बर पए जे मौलवी जी क़दर ने क़ीमत कुरो आहे। आंखे नमाज़ पढ़ाए वारो की न मिलंदो, आंजो जनाज़ो पढ़ाए वारो की न मिलंदो, आंजी निकाह पढ़ाए वारो माण्हू आंखे की न मिलंदो जे ही मौलवी जेको निकिरी विया। त क़दर कयो, क़ीमत सम्झो। ई जई जेको पंहिंजे बच्चे खे क़ुरान सेखारिए पिया, ई जई जेको पंहिंजे बच्चे खे कलमो सेखारिए पिया, ई मौलवीअ न वे त पंहिंजे बच्चे खे सवारे कलमो पढ़णु अचे। नियारो पंहिंजे कच्छ में, पंहिंजी गुजरात में आके कई इलाइक़ा अहिड़ा मिलंदा जंहिं वटि मौलवी मियाँ जी न आहे त उन जा नाला पण मुसलमान वारा न आहिनि। उन खे इहा पण ख़बर न आहे कि नमाज़ कुरो आहे, कलमो कुरो आहे, असीं केरु आहियूं, मुसलमान आहियूं, इस्लाम आहे कुरो, कीअं ख़बर न आहे। कुला एतिरे लाइ करे जे मिंबर मथे उभे वारो को मौलवी उन वटि न आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो इन अहसान खे भुलो न। पाण मिणी ते फर्ज़ बने थो जे पंहिंजा जेकी पण आलिम में पाण उन मिणी जी इज़त कयूं। ग़लतियूं हुए त ॿियनि वञी करे घिलाऊं न कयूं, पाण उन पिंड खे चओ मौलवी साहब हीउ जेको आहे ईअं न कयो। अने छेली ॻाल्हि इहा, वक़्तु घणो थी वियो पण मौलवी जेको आहे ज़िमेदारी उन मथे खणे। पाण खे जेकॾहिं इज़त कमाइणी आहे त पाण खे अहिड़ो बणणो पवंदो जो माण्हू पाण खे इज़त ॾिए। इल्म जे मैदान में, अमल जे मैदान में, अख़लाक जे मैदान में, ॻाल्हि ॿोल जे मैदान में पाण खे मिणी त अॻियां रहणो आहे। पाण आम न आहियूं। हिकिड़े आम इंसान में, हिकिड़े मौलवी जी बोल चाल में, लिबास में, अने अख़लाक में, आदत में, अमल में, हर वस्तु में फ़र्क़ु हुअणो खपे। माण्हू खे ख़बर पए हीअ ॻाल्हि जेको आहे मौलवी जी ॻाल्हि आहे, हीअ ॻाल्हि जेको आहे जहल जी ॻाल्हि आहे। पंहिंजा अख़लाक अहिड़ा हुअणा खपे जे पाण खे चए जी ज़रूरत न पए, माण्हू ॾिसी करे पंहिंजी पिंड जी इज़त कई। ॿिन्ही पासे कोताहियूं आहिनि, पाण मिणी खे सुधारो करणो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे रब्बे ताला पाण मिणी खे इल्म जी अने इल्म वारनि जी क़दर कई तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे अहिड़ी जमात अने अहिड़ा मुसलमान बनाए जे पाण इल्म लाइ करे न उलमा लाइ करे तड़पो ने हिक ॿिए जो पाण अदब ने इज़त कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ सुयूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी खे अमल करे तौफ़ीक़ अता फरमाए।
अल्लाह रब्बुल आलमीन पाकि जैसे जियारे इस्लाम मथे जियारे पंहिंजो ख़ात्मो ईमान मथे फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन जेकी पण मुसलमान परेशान हाल आई उन परेशानी के दूर फरमाए। जेकी मुसलमान ज़ुल्म में अल्लाह रब्बुल आलमीन उन के ज़ुल्म का बचाए। अल्लाह रब्बुल आलमीन जेकी पण पंहिंजा मुसलमान भाउ मरी विया आहिनि क़ब्र कोशा था फरमाए। जेकी बीमार आहिनि उन खे शिफ़ाए कामिला आजिला था फरमाए। अने जेकी कर्ज़ में अल्लाह ताला उन कर्ज़ के दूर फरमाए। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।